अजो के दौर में असा पंजे ॾींहं ते वीडियो शुरू करण खां पहिरीं जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ॿुधण ऑफिशियल नवाज़ महिरबानी करे असां चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन दबाए जीअं असांजी हर ईंदड़ नई वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां तक पहुची सघे। अटे जी ख़त्म थी वञे तव्हां चवंदोसीं हज़रत अली साईं वटि महिमान कोन असां वटि महिमान आहिनि जो राति जो इशा जी नमाज़ खां बाद पूरी दुनिया जा बदमाश सब टेलीविजन के शीशे में असांजे घर में वेठा आहिनि मुसलमानों। इहे मेहमान ईंदा त पोइ बरकत भी इहा ई हूंदी। कुरान न हूंदो नमाज़ न हूंदी घर में गुज़रान तंग थी। तव्हां तजुर्बो कयो सुबुह जो फजर जी नमाज़ सब घर जा भाती नंढा वॾा मर्द ऐं औरतूं फजर जी नमाज़ पढ़ी सूरत यासीन जी तिलावत करे अल्लाह जे रिज़्क़ जी तलाश में निकिरंदो त इंशाअल्लाह कख भी लख थी वेंदा। पर जेकॾहिं कुरान न हूंदो नमाज़ न हूंदी दीन न हूंदो पोइ लख भी कख थी वेंदा। तंहिं करे अज़म कयो त पंहिंजे घरनि खे कुरान सां आबाद